जाम साहब में इलेक्शन वेझो ईंदे ई सियासी सरगर्मियूं शुरू। अॼु अॻूणे सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जी भेण साबिक़ा मिनिस्टर हेल्थ अॻूणी MPA ऐं हिन वारे PS 36 जी उम्मीदवार डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो पंहिंजे इलेक्शन कैंपेन जो बाक़ाइदा आगाज़ करे छॾियो। अॼु जाम साहब में कॉर्नर गॾिजाणी वारी तकरीब, हिक बड़े जलसे में तब्दीली, वॾे अंग में पार्टी कारकुननि जो जलसे में शिरकत। इन मौक़े ते पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग गुलज़ार समूह ऐं ॾाहिरी बिरादरी जे ग़ुलाम मोहम्मद ॾाहिरी, ॾाॾा आला बख्श ॾाहिरी संदसि बिरादरी पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कई। जॾहिं त डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो PP ज़िले सदर, चेयरमैन ज़िले काउंसिल अली अकबर जमाली, वाइस चेयरमैन इंजीनियर अब्दुल रसूल ब्रोही, साबिक़ा MPA सलीम रज़ा जलबाणी, मोहम्मद सालेह ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिं अवाम खे रोज़गार, सिहत जूं सहूलियतूं, साफ़ पाणी, शहरनि जा तरक़ियाती कम जा ॼार विछाया आहिनि। इंशाअल्लाह ईंदा इलेक्शन में पूरे पाकिस्तान में पीपल्स पार्टी सोभ माणींदी। उन मौक़े ते शेरबाज मरी, तर्जुमान ज़रदारी, हाउस रईस हुबदार अली ज़रदारी, रईस मीर मुर्तज़ा ज़रदारी, रईस महमदार ज़रदारी, चेयरमैन टाउन कमेटी जाम साहब अब्दुल्ला खान शर, वाइस चेयरमैन गुलाम मोहम्मद ब्रोही, चेयरमैन UC झोड़ू खान शर, रांझन खान शर, चेयरमैन UC सखी जाम दातार, मोहम्मद याकूब ब्रोही, डिस्ट्रिक्ट काउंसलर मेंबर मौला बख्श ॾाहिरी, रईस हादी बख्श लाशानी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची